बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में आवां जो मेज़बान सैयद समीर आलम। नाज़रीन, माह रमज़ान जी बरकतुनि रहमतुनि खे समेटींदे अॼु असां अवां वटि जेको प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं उन में असां पंहिंजे मुक़ररु महिमान खां रमज़ान जे रहमतुनि जे हवाले सां, रमज़ान जी फज़ीलतुनि जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। अचो तव्हां गॾु इहा गुफ़्तगू पेश कयोसीं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, असांखे तव्हां रमज़ान जूं नेमतूं रहमतूं जेके ख़ुसूसन हीउ जेको ॾहाको आहे रमज़ान जो रहमतुनि वारो, उन मुतलिक़ उनजो शान बयानु कंदा। औज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान। सूरह बकरा में अल्लाह ताला इरशाद थो फरमाए, रमज़ान शरीफ़ उहो महीनो आहे जंहिंमें क़ुरान खे नाज़िल कयो वियो। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदा ताला इन जो तारुफ़ अहिड़े नमूने सां करायो त नुज़ूल क़ुरान जो महीनो रमज़ान आहे। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन रमज़ान महीने खे 3 हिसनि में तक़सीम कयो आहे। सलमान पारसी खां जेका तवील हदीस आहे, जंहिंजो हिसो हिकु इहो बि आहे, अवलहू रहमतुन व औसतहू मग़फ़िरतुन व आख़िरुहू इत्क़ुम मिनन नार। रमज़ान जो हिन पहिरियों हिसो रहमत आहे ऐं विचों हिसो मग़फ़िरत ऐं आख़िरी हिसो जहन्नम खां आज़ादी जो आहे। हाणे जेको असां पहिरें ॾहाके में हलूं था पिया त इहो रहमत जे हवाले सां ई। हाणे रहमत जेको लफ़्ज़ आहे उहो प्यार, कुर्ब, शफ़क़त। हाणे अल्लाह ताला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन महीने जे पहिरें हिसे खे रहमत जो कयो। हाणे रहमत जा असां तलबगार थियूं था पिया, ख़ुदा जी रहमत असांजे मथां अचे ऐं दुआऊं बि असां घुरूं था, अल्लाह साईं असां ते रहम कर, असां ते रहम कर, असां ते रहम कर। पर फ़रमान रसूल खे विसारींदे करे असां रहम जी अपील अल्लाह खे था कयूं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, इरहम मन फिल अर्ज़ि यरहमुक मन फिस समा। ज़मीन वारनि ते तूं रहम कर त आसमान वारो तो ते रहम करे। हे साईं त असांखे हिकिड़ो ॾहाको ॾिनो त तव्हांखे जेकॾहिं ख़ुदा खां रहम घुरिणो आहे त तव्हां ख़ुदा खां रहम वठो। हाणे उहो असां कहिड़े नमूने सां ख़ुदा खां रहम वठूं था पिया, ख़ल्क़ ख़ुदा जी खे असां ईज़ाईंदे ख़ुदा जो रहम असां तलब कयूं त छा इन सां असांखे रहम मिली वेंदो? बिटो मयार थी बिटो मयार थी वियो, मुनाफ़िक़ाना पॉलिसी थी वेंदी। ऐं पारसी में पंधनामा में हिकु शेर आहे मौलाना अता पंहिंजो फरीदुद्दीन अतार जो, हक़ नदारत दोस्त ख़ल्क़ आज़ार रा नेस्त ई ख़सलत यके दीनदार रा। अल्लाह ताला यानी उन सां दोस्ती रखंदो ई कोन्हे जेको ख़ल्क़ जो ईज़ाईंदड़ हुजे। हिते असां छा था कयूं, ख़ल्क़ ख़ुदा खे पंहिंजे वित आहर तकलीफ़ां ॾियूं था। जेकॾहिं मां वापारी आहियां, ॿी चऊण ते रमज़ान शरीफ़ ॼणो ख़ुसूसन रमज़ान जे ॾींहंनि में रमज़ान ॼणो आयो ई मां ज़ालिम जे लाइ आहे, ख़ल्क़ ख़ुदा जी खे निपोड़ियां थो पियो। यानी जंहिं बि शोबे सां मां वाबस्ता आहियां, जेको ज़ुल्म बनिस्बत मां ॿियनि महीननि में घटि कंदो आहियां, रमज़ान में उनखे मां चऊण ॾहूण ते करे छॾींदो आहियां। चऊण ॾहूण ते करे बाद में मुंहिंजी कंडीशन इहा हूंदी आहे, दुकान ते मुंहिंजो नालो मदीना हूंदो, मक्का हूंदो, ॿिया के अञा बहितरीन में बहितरीन इन खां नाला हूंदा, अलहाज, गाज़ी, काज़ी, इहे सॼा मुंहिंजा लक़ब बि हूंदा। ऐं जॾहिं अज़ान मिलंदी पोइ वठी भॼंदुमि मां, कहिड़ी कंडीशन में, पाचो हेठि हूंदो, पाचो मथे हूंदो, जुती हथु ईंदी न ईंदी, माण्हुनि जे मथां बि इम्प्रेस थियण जे लाइ, मरूब करण जे लाइ त वॾो बाबा हिन खे निमाज़ जो ख़्यालु आहे। ज़हन इहो हूंदो मुंहिंजो, कहिड़ो ज़हन हूंदो त बाबा रमज़ान शरीफ़ में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, नफ़िल जो सवाबु फ़र्ज़ जो 70 फ़र्ज़ जो। हाणे जेको अकेली निमाज़ मां पढ़ंदुमि मूंखे मिलंदो 70 फ़र्ज़ जो सवाबु। जेकॾहिं मां जमात सां पढ़ंदुमि, 27 खे 70 सां ज़र्ब कयां, उहा निमाज़ मुंहिंजी क़ज़ा थी वेंदी।
भॼंदुमि त पहिरीं रकात में वञी बीहां तकबीर ऊला सां वञी शामिलु थियां। हाणे हिकु तरफ़ मां कयां थो ज़ुल्म ख़ुदा जी ख़ल्क़ ते, ऐं हीअ जेकॾहिं रहमत जो ॾहाको आहे मुंहिंजे लाइ, ठीकु आहे न, त उहो मूंखे फ़ाइदो कीअं ॾींदो? हिते हिकिड़ो सुवालु पैदा थिए थो त जेकॾहिं नेक अमल जे सवाबु 70 फ़र्ज़नि जे बराबरि आहे, हिकिड़ो फ़र्ज़ु पढ़ूं था या जेके बि नेक अमल कयूं था उनजो सवाबु 70 टाइम्स मां डबल थो मिले। इन दौरान जेकॾहिं असां को ज़ुल्म था कयूं, माना जीअं तव्हां ॿुधायो त जीअं ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं जेके रेट ॿीणा टीणा वठनि था दुकानदार मार्केट में, तक़रीबन जेको कुझु रमज़ान बीहण सां ईअं थिए थो, त पोइ छा उनजे मथां सज़ा बि त ओतिरी वधीक हुजणु घुरिजे या ईअं आहे? क़ुर पाक में अल्लाह ताला जो हिकिड़ो उसूल आहे, मन जा अबिल हसनते फलहू अशरो अमसालिहा, जेको नेकी हिकु कंदो बदिलो 10 ते मिलंदो आहे, 10 खां स्टार्ट आहे। जज़ाउ सय्यअतुम बिमिसलिहा, बुराई जो बदिलो बुराई जेतिरो ई हूंदो आहे। इन जे बारे में क़ुर पाक खां वधीक मां का फ़तवा को फ़ैसिलो नथो ॾेई सघां। जॾहिं अल्लाह जो हिकिड़ो उसूल ठहियलु आहे त बुराई जो बदिलो बुराई जेतिरो ई, जेतिरो हुन ज़ुल्म कयो आहे ओतिरी उनखे उहा सज़ा मिलंदी। हाणे ॻाल्हि आहे असल में जेका रहम घुरण जी, त रहम असांखे छो नथो मिले पियो या ख़ुदा खां असांखे रहमत छो नथी मिले, उनजो सादो मिसाल मां तव्हांखे हिकिड़ो सम्झायां। हिकिड़ो इंसानु आहे, कम वारो आहे, ग्रीस बि उनखे लॻी पई आहे, मोबिल बि उन ते हरी पई आहे, मिटी बि उन ते लॻी पई आहे, सीमेंट बि उन जे जिस्म ते हारियल आहे। हाणे नओं जोड़ो अछो असां उनखे काटन जो वठी करे पारायूं या बोस्की पारायूंसि, हाणे इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था पिया त उन इंसान जी शक्ल उन जोड़े पाइण सां सुठी लॻंदी या जोड़े जी हालत बि ख़राबु थी वेंदी। ज़ाहिर जेकॾहिं पाण साफ़ न आहे त जोड़े जी हालत बि ख़राबु थी वेंदी। त अहिड़े ई हवाले सां त असांजे मथां आहे त असां में जॾहिं पाण में असां में रहम न आहे, असां में पाण में रहम न आहे त असां राहिमीन खां रहम कंदासीं बि त असांखे उहो मिलंदो कोन, छो त असांजी पंहिंजी हालत ख़राबु लॻी पई आहे। हिकिड़ो तव्हांखे मां मिसाल ॾियां, मौलाना सादी रहमतुल्लाह अलैह बूस्तान किताबु आहे पारसी जो, गुलिस्तान बूस्तान मशहूरु किताबु आहे, उन में हिकु वाक़ियो लिखियो अथई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआ कई त अल्लाह ताला मूंखे महिमान ॾे। उहो महिमान नवाज़ एतिरा हूंदा हुआ जो महिमान जेकॾहिं न ईंदा हुआ त मानी बि कोन खाईंदा। 3 ॾींहं थी चुका पर महिमान कोन आयो। अल्लाह जी बारगाह में अर्ज़ु कई त मुंहिंजा मालिक शायदि तव्हां असांखां नाराज़ आहियो जो इन जे करे तव्हां असांखे महिमान नथा ॾियो। मालिक जे तरफ़ां हिकु महिमान शख़्स आयो, हिन वटि कुराड़ी उमिरि जो हुजे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾाढा ख़ुशि थिया, विया घरों वञी ताम जेको आहे खणी करे आया, अचे वेठा, मानी खाइण शुरू जो थिया त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी ऐं हुन महिमान बिस्मिल्लाह रहमान रहीम कोन पढ़ी। जॾहिं न पढ़े हुनजो साईं त हिन इब्राहिम अलैहिस्सलाम चयसि अल्लाह जो रिज़्क़ खाईंदो, तूं अल्लाह जे नाले खे बि कोन वरितो आहे। हुन चयो त मां अल्लाह जे वजूद खे ई न आहियां मञींदो, तूं जंहिं अल्लाह जी ॻाल्हि करे थो पियो मां उनखे त मञींदो ई न आहियां, हे सॼी दुनिया ईअं ई पाण ठही आहे। हुन चयोसि जंहिं अल्लाह खे नथो मञे हुनजो रिज़्क़ खाईंदो उथ उथ, हुनखे उथाईं। हुन चयो सॾु बि तूं पाण कयो, हाणे उथायो बि तूं पाण आहे। उहो हलणु शुरू थियो। जॾहिं उहो हलणु शुरू थियो त जिब्राईल अलैहिस्सलाम आयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि अल्लाह जो पैगाम खणी त इब्राहिम खे मुंहिंजा सलाम बि चओ ऐं नियापो बि ॾेसि, जेकॾहिं इनखे राज़ी न कयई त तुंहिंजी नबूवत ऐं तुंहिंजी जेका ख़िलालत मां दोस्ती आहे उहा ख़तमु। अल्लाहु अकबर। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिब्राईल अलैहिस्सलाम खे चयो त हे त अल्लाह जो नालो ई न वठे पियो, चई अल्लाह जो पैगाम थी, हाणे वधीक तव्हांजी मर्ज़ी। इब्राहिम अलैहिस्सलाम हुन महिमान जे कढ ॻोल्हण जे पियो, हो कुराड़ो शख़्स हुयो, वञी हुनखे कुझु मंज़िल ते लधई, लही करे मोटाए वठी आयुसि। चई हल हली मानी खा। चई वरी ॿीहर बेस्तो करे कढंदे? चई न मां बेस्तो न कंदो मानी खा। चई छो? पहिरियों तूं मूंखे उथायो, मां तो वारे अलाह खे न मञिया पियो, हाणे तूं वरी जेको आहे मूंखे चवंदो मानी खा। चई जंहिं अलाह खे तूं न मञे पियो उन अलाह मूंखे तुंहिंजे करे ॾोरापो ॾिनो आहे। मूंखे ॾोरापो कहिड़ो ॾिनो अथई त इब्राहिम इन जी उमिरि घणी आहे, जंहिंजी तक़रीबन 120 साल उमिरि, छा इहो हवा ते हलियो आहे, छा इहो मिटी ते हलियो आहे, इन रिज़्क़ कोन खाधो आहे?
मां हिनखे रिज़िक ॾींदो रहांसि पियो, हाणे तूं हिकिड़ो वेलो तूं मूंखां घुरियो महिमान, मां तोखे ॾिनमि, मां तोखे महिमान जॾहिं ॾिनमि बि सही, तूं हुनजो क़दुरु इहो कयई, तूं मूंखां मोमिन त न घुरियो, तूं मूंखां मुस्लमान त न घुरियो, तूं मूंखां घुरियो महिमान, मां तोखे ॾिनमि। हाणे तुंहिंजे करे अलाह मूंखे ॾिनो आहे ॾोरा, पोइ मुंहिंजी नबूअत मुंहिंजी ख़िलालत ख़तरे में आहे। जेकॾहिं तूं मानी न खाईंदे, तूं मूंखां राज़ी न थींदे त ख़ुदा मूंखां नाराज़ थी वेंदो। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं हुनखे अलाह जो पैगाम ॾिनो त उहो कलमू पढ़ी मुस्लमान बि थिए थो पियो, तौहीद जो बि क़ाइल थिए थो, नबूअत ऐं रिसालत जो बि क़ाइल थिए थो पियो, ऐं चए थो त जंहिं अलाह खे मां मञिया ई नथो, उहो अलाह मुंहिंजे मथां एतिरो शफ़ीक़ ऐं महिरबान। हाणे हिते अंदाज़ो असां लॻायूं त जॾहिं हिकु अलाह जी नबी अलैहिस्सलाम जी नबूअत ख़तरे में पइजी थी वञे, उनजी ख़िलालत ख़तरे में पइजी थी वञे, त असां जेके रियाकारी जा ज़ुल्म जे पैसनि मां हज कयल, उन्हनि जो छा हाल थींदो। ज़मीन ते रहम असांजे मथां अलाह जो तॾहिं थींदो जॾहिं असां ज़मीन वारनि ते रहम कंदासीं। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, ख़ैरुन्नासि मन यनफ़उन्नास, बहितरीनु इंसानु उहो आहे जेको ॿियनि इंसाननि खे नफ़ो ॾे। त छा इहा असांजी कैफ़ियत आहे? अॻ में असांखे पंहिंजी कैफ़ियत तब्दील करणी पवंदी। अॻ में पाण खे अहिड़ो करिणो पवंदो जेको असां खां नंढो आहे उन ते असां रहम कयूं, जेको असां खां वॾो आहे, जंहिंजी निदात हर मस्जिद मां, हर मंदर मां, हर गिरजा मां थींदी आहे त अल्लाहु अकबर, अल्लाह वॾो आहे, उहो असां ते तॾहिं रहम कंदो जॾहिं असां हुनजी ख़ल्क़ ते रहम कंदासीं। जेकॾहिं असां हुनजी ख़ल्क़ ते रहम नथा कयूं त पोइ मां मिसाल तव्हांजे अॻियां रखियमि। हाणे हिन में इंसान लाइ इहो जीअं तव्हां ॿुधायो त इंसान जे मथां रहम कजे त तॾहिं आसमान वारो असांजे मथां रहम कंदो, उहो त बेशक हिन में को शक कोन्हे। उन सां गॾोगॾु रोज़ो असां जॾहिं रखूं था हिन रहमत वारे अशरे में, त असां उहे कलमात जेके असांजो वज़ाइफ़ विर्द हुजनि, जेके असांजी ज़बान ते हुजनि, जंहिंसां असांजी मग़फ़िरत बि थिए, उहा रहमत बि नसीब थिए ऐं असांजी दिलि नरम थिए, उहे बि कंहिं ख़ासि हिन अशरे जे लाइ ज़रूरु हूंदा। साईं, हूअं अशरे जे हवाले सां या रमज़ान शरीफ़ जे हवाले सां या आम रूटीन में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रमान त तमामु खोड़ आहिनि। जीअं अफ़ज़लु ज़िक्र फ़रमान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे ला इलाहा इल्लल्लाह, ऐं कलिमतान हबीबतान इलर रहमान सकीलतान फिल मीज़ान ख़फ़ीफ़तान अलल लिसान सुबहान अल्लाहि व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॿ कलमा अहिड़ा आहिनि जेके तराज़ू में ॻरा आहिनि, ज़बान ते हल्का आहिनि, अल्लाह खे वधीक पसंदि आहिनि। उहे कहिड़ा आहिनि? सुबहान अल्लाहि व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। हाणे इहे ई वज़ीफ़ा जेकॾहिं माण्हू कंदो रहे, इस्तग़फ़ार जो जेको आहे उहो पढ़ंदो रहे, अल्लाह जी हमद जेके पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्फाज़ मुबारक जेके पंहिंजी ज़बान मुबारक सां ॾिना, उनजो तमामु असरु थींदो आहे। असां जेकॾहिं पंहिंजे तरफ़ां अरबी में ई जेकॾहिं असां ठाहियूं अल्लाह जी हमद, अल्लाह जो ज़िक्र, अल्लाह जी तस्बीह, उनजो बि असरु हूंदो, पर उहो असरु वधीक हूंदो जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक खां लफ़्ज़ निकितल आहिनि। इहे बि माण्हू पढ़ंदो रहे। वॾी महिरबानी मुंहिंजी। नाज़रीन, ही हुया मारूफ़ आलिम दीन, असांजे प्रोग्राम जी मशहूरु शख़्सियत मौलवी साईं ग़ुलाम रसूल सुमरो साहिबु। साईं जन तव्हांजो ॾाढो तमामु सुहिणे तरीक़े सां रमज़ान जे हवाले सां या आम ज़िंदगी जे हवाले सां जेके उसूल, जेके फ़रमादात जेके हुया या अहादीस नबी जी रोशनी में या अल्लाह पाक जा जेके अहकामात हुया, उन्हनि खे तफ़सील सां तव्हांजा ॾाढो पेश कयो। असांजे प्रोग्राम में अवां नाज़रीन पंहिंजे तरफ़ां को सवाल, का बि राय, को बि माना उन में शामिलु थियणु चाहियो त तव्हां असांजे प्रोग्राम जे हेठां कमेंट सेक्शन में पंहिंजो सवाल बि लिखी सघो था ऐं पंहिंजी राय बि ॾेई सघो था। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।